हसी जिंदगी गुजरी वही, ख्वाब हो या हवा का खबर ही न पई, हुआ भी चाहु दई थोड़ो वेसाहु दई, पोइ पिरी ईअं वई का ख़बर ई न पई। पाकिस्तान जो सुहिणो सुबुह सिंध ऐं सिंधियो मन मुंहिंजा टीवी चैनल सिंध टीवी ऐं सिंध टीवी प्रोग्राम लाइव विथ राजा में मां सभिनी खे चए थो दिलि जी गहराइयुनि सां अस्सलाम वालेकुम जी, वेलकम, ख़ुशामदीद, भलीकार। अवां सभिनी खे दिलि जी गहराइयुनि सां पोएं हफ़्ते बि सूमर जे ॾींहुं हिकिड़ी बैड न्यूज़ सां गॾु आऊं आयो हुउसि। अॼु बि बिल्कुलु हिकु बैड न्यूज़ सां आऊं आयो आहियां, छो त ख़बर नाहे ज़िंदगीअ जी, ज़िंदगी इहो ई ज़िंदगी आहे। साईं मुनवर शाह साहिबु असांजो तमामु प्यारो आर्टिस्ट, सिंध जो तमामु प्यारो आर्टिस्ट, बल्कि मां उन शख़्स जे लाइ ज़रूरु इहो चवंदुमि त हू तमामु प्यारो इंसानु हुयो ऐं हर मां चवंदुमि त इंसानु दोस्त हुयो, हर माण्हूअ जो क़दुरु कंदड़ हुयो, उहो असांखां विछड़ी चुको आहे। सो ज़िंदगी इहा ई आहे नाज़रीन। बसि अवां सभिनी खे दुआ जी अपील। साईं मुनवर शाह साहिबु जेको असांजे तकरार ड्रामे में बि असांजो तमामु ज़बरदस्त डायरेक्टर बि हुयो, इन लास्ट मूवी बि हुई ऐं लास्ट हाणे ट्रांसमिशन में बि गॾु हुयो। त ज़िंदगीअ जी का ख़बर नाहे, कोशिशि कयो, मोहबतूं विरहायो, प्यारु विरहायो। अहसासु ऐं प्यारु ऐं मोहबत जेतिरी तव्हां विरहाईंदो ओतिरो ई तव्हांखे ज़िंदगीअ में माण्हू सुठनि लफ़्ज़नि में यादि कंदा, बल्कि हिन दुनिया में सुठनि लफ़्ज़नि में तव्हांखे यादि कंदा। सो साईं मुनवर शाह साहिब जे लाइ जेतिरी कंडोलेंस कजे त ओतिरी घटि आहे। साईं मुनवर शाह साहिबु तमामु प्यारो माण्हू हुयो ऐं शाह साहिबु हिकिड़ो न्याज़ निवड़त वारो माण्हू हुयो। हीअ दुनिया छॾे हले वियो दोस्त, बसि इहा ई दुआ आहे त अलाह साईं उनजे वारसनि खे सबुर ॾिए ऐं उन्हनि जे घर वारा भातियुनि खे सबुर ॾिए ऐं जेको आहे सो अलाह साईं उन्हनि जी मग़फ़िरत करे। सो ख़ैर, अवांजो प्यार, अवांजो मोहबतूं प्रोग्राम में शामिलु हूंदियूं। 02135121764 टेलीफोन नंबर आहे, इन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो, प्रोग्राम में लाइव शामिलु थींदा आहियो ऐं लाइव कॉल सां गॾु गॾु तव्हां मैसेज कंदा आहियो। राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां उनखे जॉइन करे उन ते मैसेज बि करे सघो था। सो पाण प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था ऐं प्रोग्राम में हमेशह वांगुरु ओपनिंग जेको मां कंदो आहियां उहो सुठे सुठे कंहिं सूफ़ी कलाम सां पंहिंजे प्रोग्राम जी ओपनिंग कंदो आहियां, छो त सूफ़ीअज़म खे सम्झणु ॾाढो ॾुखियो आहे, पर जेको माण्हू सूफ़ीअज़म खे सम्झी वियो, सूफ़ियत खे सम्झी वियो, उहो पूरी दुनिया खे सम्झी वियो, पूरी काइनात खे सम्झी वियो। हिकिड़ो सुठो सुहिणो सूफ़ी कलाम अवां सभिनी प्यारनि जे लाइ। हिन कलाम खां पोइ वापसि ईंदासीं ऐं धमाल आहे, मूंखे ॿुधायो आहे धमाल आहे, शाज़िया ख़ुशी जी आवाज़ में ख़ूबसूरत धमाल अवां सभिनी प्यारनि जे लाइ। धमाल खां पोइ वापसि अचा, केॾा न वञिजो, मूंसां गॾु रहिजो। उठूं
वेलकम जी, ख़ुशि आमदीद, भलीकार भलीकार। अवां सभु ॾिसणनि खे दिलि जी गहराइयुनि सां भलीकार। भरोसो न कंदा कयो कंहिंजे मथां, न लाइट ते भरोसो कंदा कयो, न माण्हूअ जे मथां भरोसो कंदा कयो। गर्मियूं अची वञनि त पाण सन्हा सन्हा कपिड़ा पाईंदा कयो। अॼु मां थुल्हो वॻो पातो आहे, कारो वॻो पातो आहे, तव्हां सम्झी सघो था त केॾी गर्मीअ में अॼु मां जेको आहे सो शो कयां पियो। ख़ैर का ॻाल्हि कान्हे का, अव्हां सां मोहबतूं आहिनि, प्यारु आहे अव्हांजो, इन करे इन मोहबत जे ज़रिए इन जी ताक़त ते पाण कंटिन्यू रखंदासीं। सो 021351211764 टेलीफोन नंबर, इन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो। मैसेज अव्हां करे सघो था, राजा मेमन जो पेज आहे अॻियां लाइव विथ राजा लिखियलु आहे, उन ते तव्हां मैसेज बि करे सघो था। को न को सुठो सुठो नज़म, का न का सुठी सुहिणी ॻाल्हि अव्हां करे सघो था। अॼु जुमिलो आहे ज़िंदगी, ज़िंदगी अव्हां जी नज़र में छा आहे? मां त चवां थो ज़िंदगी हिकु अख छिंभ जो टाइम आहे, ज़िंदगी इहा ई आहे। सो ज़िंदगीअ जी ख़बर कान थी पवे, कोशिशि कंदा कयो त मोहबतूं विरहायो, प्यारु विरहायो, त जीअं पोयां अव्हां जे जेके जुमिला हुजनि जिन माण्हुनि जा इहे हुजनि त यार माण्हू चङो हुयो, माण्हू सुठो हुयो। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। हेलो, वालेकुम अस्सलाम, मौला अली मदद। केरु पियो ॻाल्हाए? ए अंसार खोसा, ख़ुशि आहीं? ए काथे कहिड़े पहाड़ जे मथां वेठो आहे? आवाज़ ई कोन थो अचे सफ़ा। न न, कंहिं किटलीअ में घिड़ी वियो आहे छा चांहि वारीअ में? होटल कीअं पई हले? असांखे सलाह ई नथो करे होटल ते। हा, कहिड़े दोस्त चयो अथई? आफ्ताब मलिक। आफ्ताब मलिक चयो अथई? उहो पाण ई सिंध टीवीअ ते कोन्हे वीचारो। न नंबर आहे नी, मलीर में रहे थो न हाणे त। मलीर में वेहे थो न, मलीर में वञे सिंध टीवी थोरी आहे उहो। सिंध टीवी रहंदासीं मिठा असां बि भाई। छो ईंदे? हा भाउ, छो ईंदे? हा ॿियो ॿुधाए ख़ैर आहे? ख़ैर ख़ैर, तूं ख़ुशि आहे? हा, गानो को सुठो ॿुधा असांखे। हाज़ुर हाज़ुर हाज़ुर, तूं ॿुधा जेको गर्मीअ ते गानो ॿुधा। हा हा, भली दुनिया पाए कारो वॻो, हाय हाय, पर दिल भर तूं न पा। आहा, मांदो ॻाढ़ो जोड़ो, तुंहिंजो रंग ॾिसी तुंहिंजे लाइ। वाह वाह, मांदो ॻाढ़ो जोड़ो, तुंहिंजो रंग ॾिसी तुंहिंजे लाइ। स्पेशल डेडिकेट साईं ख़ालिद शाह खे मिठा। हा यारी पकी थी वई आहे? पकी पकी, सभु ख़बर आहे पुलिस खे। गानो इहो हलाए जा सही आहे? बस कर, हलायूं था गानो इहो, तारीफ़ करे विया ख़ालिद शाह जी ते। ओके ओके, अंसार खोसो असांजो यारड़ो पुराणो कालर। छा कजे अंसार, गर्मी एॾी थी वई आहे त अॼु दिलि थी चए रुॻो गाना हलायां मां प्रोग्राम में। शाह साहब मां ॿुधाए थो छॾियां, वरी मां बि माना हिते माना ईअं थोरो हू थी वेंदो मां। सो हा, सो वेल, मोहबतूं विरहायूं पिया, प्यारु विरहायूं पिया। अंदरि आवाज़ु पियो अचे तमामु घणो स्पीकर में, टूं ज़ूं अलाए कहिड़ो कहिड़ो, इन खे महिरबानी करे ऑफ कयो। सो ख़ैर, म्यूज़िक हले पियो पोयां बैकग्राउंड में। हा 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 हा, छा कजे छा कजे छा कजे। वेल, कुझु कोन कंदासीं, लाइव कॉल्स घणियूं प्रोग्राम में शामिलु रखंदासीं ऐं मोहबतूं विरहाईंदासीं, प्यारु विरहाईंदासीं। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम राजा भाई, क्या हाल है? सब ख़ैर है साईं, केरु ॻाल्हाए रहा आहे? साईं मुराद अली शाह बंगले दा पोहर थो ॻाल्हायां साला। ए भिरिया मां पियो ॻाल्हाईं? न न, हिते साईं डिफेंस है। कहिड़ो साईं मुराद अली शाह, चीफ मिनिस्टर ऑफ सिंध? भिरिया सिटी वारो साईं। भिरिया वारो, अच्छा अच्छा साईं, वाह वाह। साईं तबियत सही है साईं, ॿियो ख़ैर लॻो पिया? तबियत फ़िलहाल त सही थी लॻे, पर हिननि ॾाढी गर्मी थी वई आहे साईं। आयो बंगले ते तव्हां, मां चयोमि साईं खे, साईं जो भले अचे त पोइ साईं मानी बानी खाराइजो। बिल्कुलु बिल्कुलु, साईं खे सलाम ॾिजो, साईं नंढे खे सलाम ॾिजो, साईं हसन अली शाह खे। ॿियो साईं अचो न केॾी महिल तव्हां। ज़रूरु 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 ज़रूरु। तव्हां ॿुधायो छा हाल वाल आहे, ज़िंदगी कीअं पई गुज़रे? ज़िंदगी बस सही पई गुज़रे, अल्लाह जा एहसान आहे, सब शुक्र आहे मालिक जो। सफ़ा सही पई गुज़रे, सब का ख़ैर लॻो पियो आहे साईं। चलो चलो, सुठी ॻाल्हि आहे, सही पई गुज़रे, अल्लाह साईं तव्हां ख़ुशि रहे। को कलाम शलाम त ॿुधायो पंहिंजे आवाज़ में। कलाम साईं हाणे कहिड़ो ॿुधायो? हाणे मिड़ेई को ॿुधायो त हाणे तव्हां भला हाणे अहिड़ा बस कलाम सां कोन ॿुधाईंदो। ऐं साईं ॿुधाए साईं, ईअं न कर साईं, अलाह साईं।
साईं साईं आवाज़ मुंहिंजो सही न आहे न साईं ॿुधायो साईं साईं यादि कयां ॿिए चकर साईं साईं हथ थो ॿुधाए कला ॿुधाए साईं साईं इहे न कयो हाणे पाड़े जाओ साईं बिरिया सिटी जा हलो भला मूंखे ॿुधाए त ज़िंदगी अव्हांजी नज़र में छा आहे साईं ज़िंदगी बसि गुज़रे पई बसि हले पई जीअं बसि जीअं हले पई ज़िंदगी हा ज़िंदगी साईं सुठी पई गुज़रे चलो बस ख़्याल रखिजो पंहिंजी ज़िंदगी खे सुठी साईं साईं गुज़ारिजो को सुठो कलाम हाज़ुर ॿुधायो हाज़ुर हाज़ुर हाणे ई ॻाल्हायूं हाणे अब कलाम कहिड़ो आहे शादाब ठीकु ठीकु आहे साईं महिरबानी शादाब कलाम कहिड़ो आहे जल्दी ॿुधायो भाई 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 रेशमा परवीन जो आवाज़ आहे अंदाज़ आहे तव्हां रेशमा परवीन जे आवाज़ खे एंजॉय कजो ख़ूबसूरत कलाम आहे ख़ूबसूरत आवाज़ ख़ूबसूरत अंदाज़ हिन ट्रैक खे एंजॉय कजो हिन ट्रैक खां वरी वापसि अचां केॾांहुं न वञिजो मूंसां गॾु रहिजो मारा परदेसी पखियड़ा
दर्दन खे जुदा असांजी आ जोड़ी है छा कजे छा कजे छा कजे। त दर्द जी जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं त दर्द असांजी ज़िंदगीअ में ईअं ईंदो आहे बग़ैर पुछे ईंदो आहे ऐं सुठी ॻाल्हि आहे दर्द ईंदो आहे तकलीफ़ ईंदी आहे त असांखे ख़ुशीअ जी ख़बर पवंदी आहे। सो दर्द तकलीफ़ न हुजे हा त असांखे ख़ुशीअ जी ख़बर न पवे हा। सो ख़ैर अव्हां जूं मुहबतूं अव्हां जो प्यार राति जे पहर में ऐं राति जे हिन पहर में कोशिशि इहा ई आहे त घणे खां घणियूं लाइव कॉल्स प्रोग्राम में शामिलु रखजनि। ऐं अॼु आउं तव्हां खां पुछां पियो ज़िंदगी तव्हांजी नज़र में छा आहे? ज़िंदगी हिकु हसीन तोहफ़ो त आहे अलाह साईं जी तरफ़ां पर तव्हांजी नज़र में ज़िंदगी छा आहे? ज़रूरु शामिल थी ॿुधाइजो। 02135121764 टेलीफोन नंबर, इन नंबर खे कंहिं डायल कयो। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु पियो ॻाल्हाए? जी सर मां रशीद आलमानी पेटारो खां। रशीद आलमानी। जी सर। रशीद साहब छा हाल आहे? बाबा ख़ैर लॻो पिया तव्हां ॿुधायो कीअं असां तबियत कीअं आहे? बिल्कुलु ठीकु आहे। थोरो आवाज़ु वधाइजो फ़ोन जो। केरु आलमानी साहब छा कंदा आहियो पेटारो में? जी आवाज़ ॿुधायो। टीवी जो आवाज़ु न वधाए हिन खे चयमि पंहिंजे खां मां छो आयो ॼा मां आयो छो आहियां ज़िंदगी में सर तव्हां टीवी ते लाइव वेठा आहियो त पोइ आउं किथे विया? टीवी में नज़र कोन थो अचे। टीवी में नज़र नथो अचे? दवा खाधी अथई? बंदि करे छॾियो सर बंदि करे छॾियो। दवा खाधी अथई? छा कजे छा कजे छा कजे। कॾहिं कॾहिं दिलि चवंदी आहे त मां बि ईअं काॾे न मुंहुं कयां। सची थो ॿुधायां पर काॾे मुंहुं कजे केरु एक्सेप्ट ई नथो करे। सो राति जो ख़ूबसूरत पर ऐं गर्मी तमामु वधी वई आहे। सो पंहिंजो पाण ख़्यालु रखो ऐं कोशिशि कयो त ॿार जेके नंढड़ा आहिनि स्कूल वेंदा आहिनि या स्कूल खां पोइ वरी ट्यूशन वेंदा आहिनि त उनखे हरूभरू जेको आहे न फज़ूल जेको आहे त उनखे ॿाहिरि न कढो। गर्मीअ जो बि ख़्यालु रखिजे फज़ूल माण्हू घर खां बि ॿाहिरि न निकिरे। कॉल था वठूं हिकिड़ी। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो जी केरु पियो ॻाल्हाए? जी तव्हां केरु पिया ॻाल्हायो? तव्हां ख़ुशि आहियो? हा तव्हां ख़ुशि आहियो? टीवीअ जो आवाज़ु छो खोलियो अथई अबा? टीवीअ जो आवाज़ु छो खोलियो अथई? टीवीअ जो आवाज़ु मामा छो खोलियो अथई? हाणे बंदि करियो आहे तुम कयो। आउं ठीकु आहियां। किथां पियो ॻाल्हाई? मां राणीपुर खां। इको आहे हिन में अदा ख़ालिद इको आहे। राणीपुर मां नालो छा अथई? हा जवाद जा नालो छा अथई? जवाद। जी जी जवाद छा कंदो आहे दोस्त? पढ़ंदो आहे सुबुह जो पढ़ंदो आहे? हा कॉलेज में पढ़ंदो आहे। हा इंटर थो कयां पियो कॉलेज में आहे। कॉलेज में इंटर थो करी माशाल्लाह। शो ॾिसंदो आहे मुंहिंजो? हा रोज़ाना ॾिसंदो आहे। छा सुठो लॻंदो अथई शो में? शो में तव्हांजो ॿियो सॼो हिकु पासे जेको इहो सिस्टम हूंदो आहे न तव्हांजो जेको इहो डायलॉग हूंदो आहे न छा कजे छा कजे छा तूं ॿुधा छा कजे ॿुधा तूं ॿुधा दोस्त छा कजे इहो डायलॉग जेको तव्हां आहे न ज़बरदस्त। हाय 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 हाय। ज़िंदगी छा आहे तुंहिंजी नज़र में अदा? ज़िंदगी सूर आहिनि ज़िंदगीअ में कुझु मज़ो ई न आहे। रुॻो सूर आहिनि? हा रुॻो सूर आहिनि। कॾहिं खिलियो न आहीं? ख़ुशि न थियो आहे कॾहिं? न रुॻो रुनो आहे? हा असां बसि कई तोखे ज़िंदगी में रुॻो सूर आहिनि। असां हाणे गर्मी आहे तोखे सूर आहिनि। अब रखो त भला फ़ोन कटियोसि दोस्त जी। महिरबानी अथई महिरबानी। थोरो शोर हुयो तव्हांजे फ़ोन में ऐं फ़ोन मुंहिंजे ख़्याल आहे ब्रेक में ठीकु करिणो पवंदो असांखे। हिते शोर अचे पियो। हा अंदरि मूंखे ॾाढो शोर पियो अचे इको पियो अचे न। सो ख़ैर मोहबतूं वरायूं पिया प्यार विरायूं पिया ऐं मोहबत ऐं प्यार में कोशिशि कंदा कयो त जॾहिं बि प्रोग्राम में शामिलु थियो लाइव कॉल जे थ्रू त टीवीअ जे आवाज़ खे बिल्कुलु बंदि रखो सिर्फ़ु फ़ोन ॾांहुं ध्यानु ॾियो। अॼु टॉपिक अॼु जो सुवालु त ज़िंदगी अव्हां जी नज़र में छा आहे? ज़रूरु मूंखे ॿुधाइजो छो त ज़िंदगी मां ज़रूरु इहो चवंदुमि त ज़िंदगी हिकु
छिंभ जो जेको टाइम आहे उहा ज़िंदगी आहे बसि अखि बंदि थी ऐं अखि खुली इहा ज़िंदगी आहे सो हिन ज़िंदगीअ जो क़दुरु कयो ऐं कोशिशि करे हर माण्हूअ जो क़दुरु कयो हर माण्हूअ सां मोहबत कयो हर माण्हूअ खे प्यारु ॾियो ख़ुशियूं ॾियो हरू भरू कंहिंखे तकलीफ़ न ॾियो हरू भरू तव्हांजे लफ़्ज़नि सां हरू भरू तव्हांजे अंदाज़ मां कंहिंखे का तकलीफ़ न पहुचे वठूं था हिकिड़ी कॉल जी अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम इको वधंदो थो वञे ख़ाल त जी केरु पियो ॻाल्हाए अदा मैं थी ॻाल्हायां सखर खां अदी मेवेश सखर खां जी अदी ख़ुशि आहीं अदा होॾा मथां बुजू बुजू फेराई भला हलो जी हेलो जी अदी मेवेश अदा कीअं आहियो? मां ठीकु आहियां शाह साहिबु अंदरि अचु थोरो हिते हा मेवेश तूं ॿुधा भेण मां बिल्कुलु ठीकु ठाक शुक्र अल्हम्दुलिल्लाह तव्हांजो शो पिया ॾिसो हा तमामु सुठो पियो लॻे केतिरो सुठो लॻे पियो तोखे शो तमामु घणो हाणे भाउ जो शो हूंदो त भेण खे हा? सुठो न लॻंदो छा? भाउ जो शो हलंदो त भेण खे सुठो न लॻंदो हा महिरबानी महिरबानी तूं हिते बीठो हुज बसि हाणे मुंहिंजो हेॾा को भाउ न आहे न जिंदगी में तव्हांखे पंहिंजो भाउ चवंदी आहियां अदी तूं मुंहिंजी भेण आई अलाह साईं तोखे ख़ुशि रखे आबाद हुज ऐं मुंहिंजी भेण मेवेश छा कंदी आहे अदा मां पढ़ंदी आहियां पहिरियां बि तव्हांखे कॉल करे चुकी आहियां हा पढ़ंदी त कहिड़े क्लास में पढ़ंदी आहीं 10th क्लास में पढ़ंदी एॾी आहियां गर्मीअ में किथां यादि रहंदो जी एॾी गर्मीअ में किथां यादि रहंदो पहिरियां जी कॉल अदा तव्हांजो आवाज़ नथी अचे हा मुंहिंजी आवाज़ किथे कोन थी अचे थी तुंहिंजी आवाज़ अचे थी पई सही सफ़ा हाणे ॿुधायो छा था चओ कहिड़ी क्लास में पढ़ंदी आहीं भेण अदा 10th क्लास में पढ़ंदी आहियां 10th क्लास में पढ़ंदी आहीं शो रेगुलर ॾिसंदी आहीं या कॾहिं कॾहिं ॾिसंदी आहीं छो तव्हांजो मां हुन ॾींहुं ॾिठो त तव्हांने कॉल कई हुन खां पोइ मां ॾिसंदी आहियां पोइ ॾिसंदी आहीं तूं यको जी अदा यको ॾिसंदी आहियां चलो मुंहिंजी भेण खे भली का था चऊं ज़िंदगी तुंहिंजी नज़र में छा आहे अदी अदा ज़िंदगी त हिकु ख़्वाब आहे हाय हिन ख़्वाब खे सुठे तरीक़े सां गुज़ारणु खपे त बहितर आहे कंहिंसां विढ़जे न कंहिंसां झेड़ो न कजे सुठे तरीक़े सां गुज़ारे वञे इंसान त पोयां केरु यादि त करे बसि अदी छा कजे ॿ दोस्त मुंहिंजा बीमार थी पिया आहिनि सफ़दर सुरियो ऐं साईं ख़ालिद शाह हुन लाइ दुआ त कर हा अदा अलाह कंदो ठीकु थी वेंदा अलाह करे ठीकु थी वञे न त मूंखे ई बीमार कंदा ॿई न न मुंहिंजे भाउ खे बीमार न सूर करण ॾिना लाइ मूंखे पाणी ख़ुशि थी न वञे पुछ मूंखे जेके सूर ॾिना आहिनि हिननि बसि अदा तव्हां न बीमार थियो अलाह करे पाणी ख़ुशि थी हाणे वञे वरी तूं छो थो किरी इरफान किरी थो हा जी अदी अदा तव्हांजो मूंखे उहो शेर ॾाढो वणंदो आहे जेको चवंदा हुआ नीह वारनि जे नियापनि ते हलिया नीह वारनि जे आयासीं नियापनि ते हलिया आयासीं सूंहं वारनि जे सलामनि ते हलिया आयासीं न हलियो कंहिं बि शहंशाह जो फरमान हिन सिंध टीवी वारनि जे नियापनि ते हलिया आयासीं हा इहो त तव्हांजो तमामु सुठो लॻंदो आहे ॿियो ख़ैरु आहे दी हा अदा ॿियो ख़ैरु को लॻो कलाम वलाम त ॿुधाए पंहिंजी आवाज़ में को गानो शानो अदा गानो उर्दू ॿुधाईंदीमांव ॿुधाए मुंहिंजी भेण ॿुधा दिल मेरा रोए शाम सुबह तेरी याद में है तेरी याद में हाँ हम तो हुए यार बना तेरी याद में वाह वाह है तेरी याद में दिल मेरा रोए शाम सुबह छा वाह 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 तेरी याद इको छो पियो में थिए? हा हा सही आहे आदि बसि ॿियो ॿुधा बस इहो काफ़ी आहे न पुछ अॼु मानीअ में छा ठहियो आहे घर अॼु अदा अॼु दाल चांवर पचाया बसि दुआ कजां मुंहिंजे लाइ अदी आऊं बि अॼु दाल चांवर वञी घर खावां अलाह जनो खाईंदो चलो दुआनि में यादि भेण तमामु सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए महिरबानी अदी महिरबानी अलाह साईं तोखे बि ख़ुशि ओके, रखे अल्लाह थैंक यू वेरी मच थैंक यू अदी मूंसां गॾु हुई अदी मेविश फ्रॉम सखर ऐं सखर ॾाढो प्यारो शहर आहे ऐं हिन वक़्तु सखर ऐं जैकबाबाद शिकारपुर जेका गर्मी आहे हिन उहा ॾाढी गर्मी आहे कराची में बि ॾाढी गर्मी आहे सची थो ॿुधायां ॾाढी गर्मी आहे पर दिलि जो मौसम ठीकु हुजे त हीअ गर्मी बि कुझु कोन कंदी तव्हां पंहिंजे दिलि जे मौसम खे ठीकु रखंदा कयो ऐं दिलि जो मौसम तॾहिं ठीकु रहंदो जॾहिं तव्हांजे आस पास में प्यारु कंदड़ मोहबत कंदड़ माण्हू घणे खां घणा हूंदा त तव्हां कोशिशि कंदा कयो मोहबतूं विरहाईंदा कयो प्यारु विरहाईंदा कयो प्यार जे अहसास में माण्हुनि खे शामिलु रखंदा कयो
ऐं अधीअ चयो त ज़िंदगी ख़्वाबु आहे ऐं इहा हक़ीक़त आहे त ज़िंदगी जेको आहे सो रुञ सजी मां उञायल पखी हा 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 कहिड़े फिल्म जो गानो आहे इहो ज़िंदगी ज़िंदगी रुञ सजी मां उञायल पखी डंड पाणी किथे कात छांव दस्यो हो शाम जो ही पहर नाम सांजे कयो हो शाम जो ही पहर अस्सलाम वालेकुम हेलो 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 अब काॾे वए हलियो छा कजे छा कजे छा कजे ओ कहिड़ो गानो आहे तूं हुन में मूंखां शाइरी विसरी वई आहे अॼुकल्ह छा कजे बस जी शेरो शाइरी कंदड़ माण्हू बि ॾाढा प्यारा हूंदा आहिनि नफ़ीस हूंदा आहिनि अॼु हिकिड़ो आर्टिस्ट आयो हिकिड़ो दोस्त आयो उहो हर हर चए पियो दादा असां आर्टिस्ट नफ़ीस माण्हू आर्टिस्ट असां नफ़ीस माण्हू मुंहिंजो तूं नफ़ीस छो आहीं आर्टिस्ट आर्टिस्ट नफ़ीस छो आहे हर कंहिंजी ज़िंदगीअ में खोड़ सारा मां चवंदो आहियां न मसला त हर माण्हूअ जी ज़िंदगी में हूंदा आहिनि पर आर्टिस्ट माण्हू वरी घणो करे इहो चवंदो आहे त आर्टिस्ट असां आर्टिस्ट आहियूं नफ़ीस माण्हू आहियूं ऐं बसि छा कजे सो अॼु ॻाल्हियूं घणियूं आहिनि तव्हां सां करण जे लाइ पर बसि तव्हां मूंसां ॻाल्हियूं कयो तव्हां मूंखे ॿुधायो अंदाज़ पंहिंजो तव्हां मूंखे पंहिंजी ज़िंदगीअ जा तजुर्बात मूंसां ज़रूरु शेयर कयो सो इन करे मां चवंदो आहियां त छा कजे छा कजे छा कजे हिन साह ते वेसाहु कजे त कीअं कजे कंहिं चुलबुले सां चाहु कजे त कीअं कजे इहा पक अथमि त हू पर्ची वरी रुसी वेंदो पोइ कुझु घड़ियुनि जे लाइ ठाहु कजे त कीअं कजे हाय हाय हा हू शाइरी मूंखे अचे पई तूं गमनि में न मिल पर ख़ुशियुनि में त आ तूं गमनि में न मिल पर ख़ुशियुनि में त आ मुंहिंजे दर्दनि सां तुंहिंजो वञे बि त छा हाय मां अकेलो अकेलो रोई त सघां थो पर अकेलो खिलणु मुंहिंजे वस में न आहे सो अकेला न खिलंदा कयो ख़ुशियूं पंहिंजे प्यारनि सां विरहाईंदा कयो ऐं जेतिरियूं ख़ुशियूं तव्हां विरहाईंदो ओतिरो ई तव्हांजी ज़िंदगीअ में मोहबत माण्हू ॾींदा प्यारु ॾींदा ऐं पंहिंजे ज़िंदगीअ जा जेके तजुर्बात आहिनि जेके तजुर्बा तव्हां ज़िंदगी में कंदा आहियो जेके ग़लतियूं कंदा आहियो ऐं जिन ग़लतियुनि जे करे तव्हां ॾाढो प्रॉब्लम्स फेस कंदा आहियो त उहे जेके तजुर्बा आहिनि लाइफ जा उहे तव्हां पंहिंजे दोस्तनि सां पंहिंजे प्यारनि सां पंहिंजे नंढड़नि भाइरनि सां बचड़नि सां ज़रूरु शेयर कंदा कयो त जीअं हू अॻिते हली तव्हां जहिड़ियूं ग़लतियूं न कनि अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केरु आहे मेहदी रज़ा चांडियो मेहदी रज़ा चांडियो किथां नौशरत रोज़ां कहिड़ा हाल अथई साईं ख़ुशि आहीं चांडियो साहिबु ख़ैर अमन तव्हां ॿुधायो कीअं पई ज़िंदगी गुज़रे तुंहिंजी ज़िंदगी साईं ज़बरदस्त मज़े में थी गुज़रे मज़े में चलो छा कंदो आहे पढ़ंदो आहियां कहिड़े क्लास में हिन साल BA में दाख़िला वरिती हा BA में दाख़िला वरिती हिन साल मूंखे सम्झ में न आयो किथे पढ़ंदो आहे नौशरत रोज़ में B.Ed कैंपस स्कूल BA थो पढ़े BA थो करे पियो हा हा ग्रेजुएशन कॉलेज नौशहरे वारे मां थो करीं जी जी अच्छा हाई स्कूल नौशहरे में पढ़ियो आहे हा 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 कहिड़ा उस्ताद आहिनि हिन वक़्तु नौशहरे फिरोज़ जे हाई स्कूल में असां असल में नौशरत रोज़ में साइड ते स्कूल आहे गवर्नमेंट हाई स्कूल जुमो वसण उन में पढ़ियासीं बाक़ी जुमो वसाण हा जुमो वसण इहो किथे आहे इहो नौशरत रोज़ खां तक़रीबन 7-8 किलोमीटर साइड कहिड़े पासे ॾे ॾखण पासे ॾखण माना कहिड़े पासे पढ़ीदन वारे पासे मिठियाणी वारे पासे मोरे वारे पासे ठारूशाह वारे पासे मोरे वारे पासे मोरे वारे पासे हा हा चलो सही है अल्लाह से तो ख़ुशि रखे को कलाम शलाम त ॿुधाए भला पंहिंजे आवाज़ में कलाम मां कॾहिं ज़िंदगी में ॻायो न आहे पर ज़िंदगी उहो तूं ॿुधाईंदे मूंखे ख़बर आहे शौक़ु अथई वॾो ॻाइण जो ज़िंदगी छा आहे भला तुंहिंजी नज़र में मुंहिंजी नज़र में ज़िंदगी हिकिड़े क़िस्म जी माना जंहिं हिसाब सां तव्हां ज़िंदगी खे सम्झंदो ज़िंदगी उहा शइ आहे ज़िंदगी खे तव्हां गमन में खणी ईंदो ज़िंदगी वॾो ॾुखु आहे
हा। जे तव्हां गमन ज़िंदगी खे तव्हां ख़ुशियुनि में खणी ईंदव त ज़िंदगी हिकिड़ी वॾी माना ख़ुशी आहे। वाह वाह, छा लफ़्ज़ ॻाल्हाइनि छोकिरे दोस्त, वाह साईं वाह। माना गमन में तोरींदो त वॾे में वॾो दर्द आहे, ख़ुशियुनि में तोरींदो त वॾे में वॾी ख़ुशी आहे। हा हल हल छोकिरा, वाह वाह। हाणे कलाम ॿुधा बसि। इहो कलाम जो मुंड कोन थो चवां, बसि मिसरे खां था शुरू कयूं। हा हा, मुंड नथो अचे, ख़बर आहे मूंखे, तूं आख़िर ताईं ॿुधाईंदे, मिसरो ई ॿुधा। जन वणनि जी छांव में वेही कटियूं गरनियूं असां, हा तन वणनि जी छांव में जोड़ा नवां वेहंदे ॾिसां, जन सां नंढड़ो थी वॾो थी वाह ते मुबारा याद कर, घर कखावा यार कारे वे सवारा याद कर। वाह 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 छोकिरा वाह। गर्मी आहे भला ॻोठ? गर्मी हुई आहे। चलो ख़ैर पंहिंजो ठीकु। महिरबानी महिरबानी जानी महिरबानी, थैंक यू वेरी मच। अधु असां सां गॾु गॾु भई नौशर फिरोज़ मुंहिंजे शहर मां कॉल हुई ऐं छा कजे नौशर फिरोज़ में जेके जेके हिन वक़्तु ॾिसनि पिया उन सभिनी खे मोहबत भरियो सलाम, प्यार भरियो सलाम ऐं ख़ुशी भरियो सलाम। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। ऐं मुंहिंजे वेहण खां पोइ मुंहिंजे ख़्याल सां गानो हिन खां विसरी वियो आहे त गानो वानो पोइ हलाइणो आहे। पोइ हाणे आउं वेठो वेहां हाणे ज़िंदगीअ में असांखे चांहि वांहि बि पवंदा कयो, ईअं न कंदा कयो। हा तो ख़ैर गाना बि माण्हू ॿुधणु खपे, छो त काफ़ी वरी घणो माण्हू ॻाल्हाईंदो आहे त माण्हू वरी काफ़ी माण्हू बोर बि थियनि, चवंदा यार हाणे छॾियो मटायो शो खे। तो पाण गाने जी तरफ़ हलंदासीं। ऐं कहिड़ो गानो आहे हाणे, छा था सैद बादशाह गानो कहिड़ो आहे? हलो भई हलो, ख़ूबसूरत गानो आहे, प्यारो आवाज़ु आहे, प्यारो अंदाज़ आहे ऐं इन ट्रैक खे तव्हां ज़रूरु इंजॉय कजो ऐं केॾांहुं न वञिजो। ऐं शमन मीराली जो ख़ूबसूरत आवाज़ु, प्यारो अंदाज़। कसम अथई कसम अथई कसम अथई हिन सूंह ऐं सींगार जे सदके, ओ मूंसां परची पओ हिकु बार पुराणे प्यार जे सदके, ओ मूंसां परची पओ हिकु बार पुराणे प्यार जे सदके। कसम अथई न सूंह ऐं सींगार जे सदके, मूंसां परची पओ हिकु बार पुराणे प्यार जे सदके, मूंसां परची पओ हिकु बार पुराणे प्यार जे सदके। कसम अथई न सूंह ऐं सींगार जे सदके, मूंसां परची पओ हिकु बार पुराणे प्यार जे सदके, मूंसां परची पओ हिकु बार पुराणे प्यार जे सदके। सदमो न ॾेही मूंखे तूं जुदाईअ जो, वास्तो तोखे मुंहिंजी हिन वफ़ाईअ जो। हो सदमो न ॾेही
पर जी पो हिक बार पुराणे प्यार जे सदके मूंसां पर जी पो हिक बार पुराणे प्यार जे सदके एहसास थोरो कर तूं मुझिया हुन जो ज़िद टोड़े हाणे ज़ुल्म ऐं सज़ा हुन जो ओ एहसास थोरो कर तूं मुझिया हुन जो ज़िद टोड़े हाणे ज़ुल्म ऐं सज़ा हुन जो ॾिस तूं अखियुनि में लुढ़कण जी हिन लार जे सदके ॾिस तूं अखियुनि में लुढ़कण जी हिन लार जे सदके मूंसां पर जी पो हिक बार पुराणे प्यार जे सदके मूंसां पर जी पो हिक बार पुराणे प्यार जे सदके कसम अथई कसम अथई कसम अथई इन सूंह ऐं सींगार जे सदके मूंसां पर जी पो हिक बार पुराणे प्यार जे सदके मूंसां पर जी पो हिक बार पुराणे प्यार जे सदके मूंसां पर जी पो हिक बार पुराणे प्यार जे सदके मूंसां पर जी पो हिक बार पुराणे प्यार जे सदके असी प्यार करण वारा माण्हू 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 हो दरिया हुजे या सहरा हो दरिया हुजे या सहरा पर पार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू हो असी प्यार करण वारा माण्हू हो ॾिस हे ॾिस के थो सीनो छॾ हाणे इहो आईनो हो ॾिस हे ॾिस के थो सीनो छॾ हाणे इहो आईनो सींगार करण वारा माण्हू हो असी प्यार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू हो असी प्यार करण वारा माण्हू छा कजे छा कजे छा कजे मुझ शुहा गाइणो तो पवंदो अस्सलाम वालेकुम वालेकुम राजवा चाला सब खैर मुझा सुना केरा राजवा एहसान पर सलाम दादू हिन के बंद कर एहसान राजवा एहसान पर सलाम दादू एहसान पवर केड़ा हाल खुश आहीं चाक चंगो भला अमल बे ताम द सफा केलो बे हां ठीक आहियां मांखे भली कार था चऊं खुश आयो चाक चंगा भला जी जी राजवा केलो बे सफा ताम द केलो बे गुजरे एहसान जी राजवा जिंदगी के पे गुजरे मुझा सोना राजवा बेहतरीन गुजरे बे ताम द सफा केलो बे गर्मी आहे दादू में ॾाढी गर्मी है राजवा ॾाढी गर्मी है ॾाढी गर्मी आहे त ज़िंदगी अवांजी नज़र में छा आहे जिंदगी राजवा हिकिड़ो ख्वाब है जिंदगी ज़िंदगी ख्वाब आहे निंड में अची थो वञे ख्वाब त ठीकु आहे न त पोइ ज़िंदगी ख़तमु जी जी राजवा कुझु ॿुधाए भला पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में को गानो गीत गज़ल और राजवा हिकिड़ी मां शायरी ॿुधाए दुमि ॿुधा 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 ॿुधा
कितना असर है तुम्हारी मोहब्बत में जाना, जाना नाराज होकर भी तुमसे बात करने को तरसते हैं। हाय 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 हाय। राजा भैया को मां तारी मैसेज न कयो मां अॼु मां राजा वाली मैसेज कया। हाँ चलो ठीक है, सुठो कई मैसेज कई। ॿियो खे लॻो पिया? ऐं राजा वाला ॾे सिक ताई ॾाढी लॻी मूंखे। सिक लॻी अथई? तो मुंहिंजो फोटू आहे न तो वटि? राजा भाई वो डेली ॾिसंदो मां, डेली मूंसां गॾु कढियो अथई उते दादू में? जी जी राजा मां डेली तव्हांजो फोटो हा ॾिसंदो उहो आहियां, डेली। फोटू ॾिसंदो कर, तुंहिंजी सिक लही वेंदी। बसि राजा प्यार आहिनि तव्हां सां, मोहब्बत आहिनि। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे जानू, महिरबानी महिरबानी। राजा तव्हां बसि असांखे यादि कंदा अचो। यादि आयो, यादि यादि आहे, यादि आहे, अञा मूंखे यादि आहे। तव्हां बसि असांखे विसारे छॾियो आहिनि। विछड़ी वियो आहे, विसरियो न आहीं। जी जी राजा। अरे अखियुनि खां थी वियो आहीं। राजा भाई जो शाम दिलकश नज़ारो तूं ऐं मां उहो गानो ॿुधायो न असांखे। ॿुधाए उहो गानो? जी जी राजा तव्हां पंहिंजे आवाज़ में। मुंहिंजी आवाज़ में ॿुधंदे? जी जी राजा। मां ॾाढो ख़ुशि थींदो आहे जॾहिं मूंखे केरु चवंदो आहे तुंहिंजी आवाज़ में ॿुधणो आहे गानो। तव्हां राजा ॾाढो तव्हांजी आवाज़ भलो मूंखे माण्हू चवंदा आहिनि बेसुरो आहीं, पर मां चवंदो आहियां ॿुधो, तव्हांखे ॿुधणो न राजा तव्हां बेहतरीन माना ॿुधणो पवंदो। शाम जो दिलकश नज़ारो तूं ऐं मां, समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां, हो समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां, शाम जो दिलकश नज़ारो तूं ऐं मां, समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां, हो पहिरे प्यार जा मिठड़ी मिठड़ी हीर दखिण जी थधड़ी थधड़ी, प्यार वारो पंध प्यारो तूं ऐं मां, समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां, हो समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां। ठीक है जानी पयो? जी जी राजभा, थैंक यू सो मच राजभा। महिरबानी एहसान, कुर्ब लख थोरा। एहसान पवार मूंसां गॾु जी वॾी महिरबानी। एहसान मां शो में शामिल थिया ऐं तमामु घणा मैसेज आहिनि राजा मेमन जे पेज ते, उन्हनि जी तरफ़ बि हलंदासीं। आबिद हुसैन आगरो खे भली कार था चऊं, थैंक यू वेरी मच आबिद, अवां बि शो में शामिल थिया आहियो। ऐं काफ़ी दोस्त आहिनि जेके मूंखे पेज ते बि मैसेज कंदा आहिनि, जेके मूंखे पंहिंजे फेसबुक जी ID ते बि कंदा आहिनि। सो अवां सभिनी दोस्तनि खे मां ज़रूरु प्रोग्राम में शामिल रखंदुमि ऐं कोशिशि कंदो आहियां त घणे खां घणियूं लाइव कॉल्स, घणा मैसेज अवां जा प्रोग्राम में शामिल हुजनि। आबिद हुसैन गज़ल मोकिली आहे, चए थो हुस्न ऐं दीवानगीअ जो रिश्तो पुराणो आहे, अखि ख्वाब ऐं आशिकीअ जो रिश्तो पुराणो आहे, रण ते सुम्ही थी पवे रोशनी चंड जी, सहराई थर ऐं चांदनीअ जो रिश्तो पुराणो आहे, तोखां परे किथे आहियूं ॿुधा ओ जाना, रूह पंहिंजो ऐं दोस्तीअ जो रिश्तो पुराणो आहे। हिते बि माण्हू ॾींदो आहे न इको, हिते बि ॾींदो आहे न, हिते बि ॾींदो आहे। ही नई ॻाल्हि नाहे मुहबतुनि में बदन जलियो, ही नई ॻाल्हि नाहे मुहबतुनि में बदन जलियो, कफ़न ऐं लावारसीअ जो रिश्तो पुराणो आहे। छा पियो चवां साईं? हिते बि ॾिबो आहे, शाइरी ते बि ॾिबो आहे इको। हवा में थियूं उॾनि प्यार जूं ॻाल्हियूं, राज़ ऐं बेख़ुदीअ जो रिश्तो पुराणो आहे, सच बीठो नच ॿरे पियो दीप नओं, ज़िंदगी ऐं रोशनीअ जो रिश्तो पुराणो आहे, लफ़्ज़ लफ़्ज़ लिखिजी था वञनि दिलि जे पन्ने पन्ने ते, दर्द ऐं शाइरीअ जो रिश्तो पुराणो आहे। अस्सलाम वालेकुम यार मदद, तमामु बहितरीनु प्रोग्राम। आबिद हुसैन आगरो, मीर मुख्तियार आगरो, नादरा ऑफिसर, मक़सूद आगरो, ॻोठ फैज़ मोहम्मद आगरो खां महिरबानी साईं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे साईं? अजब गुल थो ॻाल्हायां साईं। अजब गुल, ख़ुशि आहीं? चाक चङो भलो? करम माला जो वॾी महिरबानी, शुक्र आहे। हा तव्हांखे भली कार था चऊं अजब गुल, अवां शो में शामिल थिया आहियो। जी अजब गुल, कीअं आहे ज़िंदगी, कीअं पई गुज़रे अहिड़ी गर्मीअ में? गर्मी ॾाढी आहे राजा भाउ, पर ज़िंदगी सुठी आहे, शुक्र आहे। ज़िंदगी भला तव्हांजी नज़र में छा आहे ज़िंदगी? असांजी नज़र में ज़िंदगी बहितरीन अनमोल तोहफ़ो आहे रब जे तरफ़। बिल्कुलु अल्लाह साईं जो अनमोल तोहफ़ो आहे। जी हा, छा था ॿुधायो अॼु भला? हा, वॾो टाइम थियो आहे राजा भाउ, तव्हां बि गानो न ॿुधायो आहे, असां बि ॿुधायूं था, पर पोइ मथां पाण बि ॿुधायूं वञा। हा ॿुधायो। पाण लाहे कबो प्यार थी वेंदो आहे, पाण लाहे कबो प्यार थी वेंदो आहे, इश्क अखियुनि मां इज़हार थी वेंदो आहे, इश्क
इश्क अखियूं मां इज़हार थी वेंदो आहे पाण लाहे कबो प्यार थी वेंदो आहे कॾहिं कंहिं सां अखियूं वटकी वञनि कॾहिं कंहिं सां अखियूं वटकी वञनि ही असुल जो ई वहिंवार थी वेंदो आहे इश्क अखियूं मां इज़हार थी वेंदो आहे अखियूं मां इज़हार थी वेंदो आहे पाण लाहे कबो प्यार थी वेंदो आहे तोखे कंहिंसां प्यार थियो अजब गुल मूंखे जंहिंसां प्यार थियो उहो हासिल आहे हाय हाय जी वाह वाह मुबारकूं जनी ख़ैर मुबारकूं न त जेको चाहियो सो मिलियो न त प्यार कॾहिं कॾहिं हासिल थींदो आहे हा वाकई प्यार ॾुखियो हूंदो आहे पर तमामु सियासी मुश्किल बयान हूंदो हूंदो आहे आहे इहो कॾहिं कॾहिं घर वारी साम्हूं वेठी हूंदी आहे त चवंदो आहे मूंखे हासिल आहे सियासी बयान हूंदा आहिनि अहिड़ा माण्हुनि जा जी हा जी 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 हा राजा भाउ हा तव्हां बि ॿुधायो को असांखे पंहिंजे आवाज़ में मां सुठो एॾा गानो गाना चमन मीरा एॾा गाना ॿुधाया अथमि असांखे न ॿुधाईंदो हो विछड़ी वियो आं विसरियो नाही परे अखियुनि खां थी वियो आहीं पोइ बि मूंखे मुंहिंजा साईं यादा अञा मूंखे यादा अञा मूंखे यादा ठीकु आहे अॼु महिरबानी राजा भाउ महिरबानी अजब गुल भाउ महिरबानी कुर्ब अजब गुल असां सां गॾु गॾु असांजो दोस्त असांजो पुराणो कॉलर थैंक यू वेरी मच जी पाण मैसेज जी तरफ़ ईंदासीं मैसेज तमामु घणा दोस्तनि जा आहिनि उन्हनि खे बि शामिलु रखिणो आहे साकिब कलो ई आहे राजा कहिड़ा हाल आहिनि बिल्कुलु मां ठीकु आहियां साकिब अवां ठीकु आहियो अव्हांखे भली कार था चऊं ऐं घमंड न करना ज़िंदगी में तकदीर बदलती रहती है शीशा वही रहता है तस्वीर बदलती रहती है अमानुल्लाह जमाली महिरबानी अमानुल्लाह अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम राजा भाई बशीर शर्फ पियो ॻाल्हायां बशीर शर्फ राम शिकारपुर कहिड़ा हाल आहिनि हा ठीकु ठाक तूं ॿुधाए ख़ुशि आहीं आऊं ख़ुशि आहियां चाक आहियां चङो आहियां भलो आहियां अॼु त बाक़ाइद चहिरो पियो लॻे चहिरो पियो लॻां मिठो पियो लॻे नमकीन पियो लॻां आचार खटाण शिकारपुर जहिड़ो पियो लॻां मिक्स लॻे पियो बाक़ाइद मिक्स लॻां पियो सुठो न पियो लॻां तमामु बहितरीन ॿियो छा हाल वाला शर साहब जी शुक्र आहे मां कुझु शिकारपुर जी गर्मीअ बाबति ॿुधायो कुझु गर्मी ॾाढी आहे पर वरी बि कुझु सही आहे हाणे हवा राति थिए थी थधिड़ा अचे थो सूर जाॻनि था आहे छा कजे कुझु ॿुधाईंदासीं ॿुधायो साईं ॿुधायो बैलेंस अथई कोन ॿुधाईंदासीं कीअं ॿुधाईंदे हा दोस्त कॉल ई डिस्कनेक्ट थी दोस्त जी हा साईं अख़्तर बिरोही चए थो दिलि तोखे अॼु ओचितो सारे विधो ॻाल्हि ॾाढी आहे ॻरी मारे विधो कीअं मिलां तोसां मिलणु मुश्किल आहे दिलि विसामिल बाहि खे ॿारे विधो गॾु रक़ीबनि खे ॾिसी अफ़सोस थियो छा ॿुधायां हा तो ॾारे विधो आहियां तुंहिंजो अॼु बख़्तर अचु हली बेगुनाह तो दिलि खे आज़ारे विधो हाय 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 छा कजे छा कजे छा कजे कॉल आहे शादाब अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम राजा भाउ छा हाल आहे बिस्मिल्लाह साईं केरु पियो ॻाल्हाए सर रशीद पेटारो खां सवेल कॉल कई साईं जी जी सवेल तव्हांजी ॻाल्हि पूरी कान थी जी जी सर जी जी सर जी हुकुम कयो साईं तबियत सही आहे अल्हम्दुलिल्लाह तबियत बिल्कुलु सही आहे तव्हां ॿुधायो ठीकु ठाक सभु दुआ आहे राति थिए थी सूर जाॻनि था राति थिए थी सूर जाॻनि था हा पोइ अॻिते वरी ॻाल्हाइबो बि कचहरी बि कबी जी जी हा जी 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 ॿियो पंहिंजे आवाज़ में को गानो ठाहिणो मां ॿुधायो पंहिंजे आवाज़ में बि ॿुधायां अञा ताईं गाना हलाया न आहिनि मां न बाबा तव्हां पंहिंजी आवाज़ में ॿुधायो हा कहिड़ो कहिड़ो पासे मंदिर जो तव्हां हा मास्टर मंदिर जो गानो हाज़िर 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 मुंहिंजा साईं हाज़िर हा हाणे हलायूं था गाने ते वञूं न त हे मूंखे ॻाराए मूंखे ॻाइणो करे छॾींदा सभई छा कजे छा कजे छा कजे हाय ॾे हाय ज़िंदगी सो ॾे अदा ॾे शर साहब खे ॾे छा कयूं शर साहब हूंदो शर केरु आहे इहो शर इहो सही हो न ॿीहर हुयो न
टीहर न हो ॿीहर हो अबा छा कजे डायरेक्टर ॾाढो ॾुखियो अथव मुंहिंजो अला इन खां त पाण ॼाणो मुंहिंजो वास्तु ई न अथसि इहो पाण ई हिनखे कंहिं महिल फिट्स पवंदा आहिनि कंहिं महिल दोहरा पवंदा अथसि कंहिं महिल कहिड़े मूड में हूंदो आहे कंहिं महिल कहिड़े मूड में हूंदो आहे वीचारो कंहिं महिल हीअं वियो कंदो आहे कंहिं महिल हीअं वियो कंदो आहे कंहिं महिल कुझु हा सो न पुछो ऐं क्रिएटिव माण्हू चरिया हूंदा आहिनि क्रिएटिव जेके हूंदा आहिनि उहे चरिया हूंदा आहिनि तो ख़ैर कचहरियूं खोड़ ॻाल्हियूं खोड़ कॉल वठो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कहिड़ा साईं फरमान अली भुट्टो ॻाल्हायां थो ॾाहिर की खां फरमान अली भुट्टो फ्राम ॾहरकी कहिड़ा हाल आहिनि भुट्टो साहब अल्हम्दुलिल्लाह राजा भाई आऊं बिल्कुलु ठीकु आहियां ॿुधायो ठीकु आहियो आऊं ठीकु आहियां कीअं आहे घोटकीअ जो मौसम गरम गरम अल्हम्दुलिल्लाह अॼु ॾाढो सुठो आहे हवा हले थी ऐं जुड़ाली मौसम आहे अॼु हवा हले पई या हले पियो हले थी हवा अॼु हा बिल्कुलु किथे पई हले अॼु पंजाब वारे पासे पई वञे हेॾे पई अचे न पंजाब वारे पासे पई वञे अरे हवा पे ॾेई खयो वञो हा न ज़ाहिर आहे अॼु वैसे मौसम गरम हूंदो आहे लेकिन अॼु ज़बरदस्त आहे मौसम छा कजे अॼु असां आया आहियूं न तॾहिं मौसम सुठो थी वियो आहे हा इहा त वाक़ई सही ॻाल्हि आहे बिल्कुलु असां जॾहिं प्रोग्राम ईंदो आहे ॾिसंदा आहियूं असां प्रोग्राम ॾाढो हवा सुठो पाण ई लॻंदो अचणु शुरू थी वेंदी आहे सैटेलाइट सॼी जेका आहे कब्ज़ो करे वठंदी आहे माना आहे जी बिल्कुलु जी बिल्कुलु ॿियो खे लॻो पिया वॾो साहब अल्हम्दुलिल्लाह सर बिल्कुलु ठीकु आहे ॿुधायो ठीकु आहियो न ज़िंदगी अव्हांजी नज़र में छा आहे ज़िंदगी ज़िंदगी मुंहिंजी नज़र में त हिकु अनमोल तोहफ़ो आहे उहो त बिल्कुलु असांजी तरफ़ां तोहफ़ा उन खां पोइ छा आहे उन खां पोइ ज़िंदगी इंजॉय कजे ज़िंदगी इंजॉय कजे चलो गुड कुझु ॿुधायो भला पंहिंजे आवाज़ में को गानो गीत गज़ल गानो ॿुधायांव मूंखे हा जी ॿुधायां थो हिकु जनम फैसले ऐं ॿियो विछड़ण जे लाइ खपे हिकु उम्र सॼी तुंहिंजे संभारुन में वई हली हिकु ॿी हयाती तोखे विसारण जे लाइ खपे दोस्तीअ खे बार सम्झी छिलण बेघुरूं त मन हिकु जनम फैसले ऐं ॿियो विछुड़ण जे लाइ खपे हिकु उम्र सॼी तुंहिंजे संभारुन में वई हली जी राजा भाई सही मुंहिंजो तवाज़ुन गम थी वियो तुंहिंजे गाने खां पोइ गानो सुठो ॿुधायो न गानो सुठो सम्झ में न आयो मूंखे अच्छा सम्झ में न आयो गानो हा इहो तूं ॿीहर ॿुधाइजां मूंखे ठीकु आहे हा नेक्स्ट टाइम इंशाल्लाह ॿीहर मूंखे ज़रूरु मुंहिंजी ज़मानत थी वई हाणे हलूं था हिकिड़े गाने ते ख़ूबसूरत गानो प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ गीत कंहिंजो आहे शाह साहब किसका गीत है हलो भई एंजॉय कयो प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ अहमद मुगल जो ऐं अहमद मुगल ॻाल्हि थो करे जानिब वियो थम छॾे अलाए छो अॼु रुॻो ॾुख ई ॾुख अथव
ख़ुशामदीद जी भलीकार अवां सभिनी साणनि खे प्रोग्राम में शामिल आहियो। अवां जो प्यार अवां जो मोहबतूं प्रोग्राम में शामिल, लाइव कॉल्स, लाइव मैसेज ऐं लाइव कचहरी अवां सां थिए पई। ऐं अॼु सवाल आहे मुंहिंजो हिकिड़ो त ज़िंदगी अवां जी नज़र में छा आहे? को ॿुधाए पियो ज़िंदगी ख्वाबु आहे, ज़िंदगी अलाह साईं जी तरफ़ां हिकिड़ो अनमोल तोहफ़ो आहे, असां इंजॉय पिया कयूं। ऐं केरु चए पियो त ज़िंदगी ॾाढी सूरनि में आहे, ज़िंदगी सूर आहे। ऐं को चए पियो त ज़िंदगी खे जेकॾहिं ख़ुशी वारे पासे ॾिसूं त वॾे में वॾी ख़ुशी आहे, ॾुखनि वारे पासे ॾिसूं त ज़िंदगी वॾे में वॾो ॾुखु आहे। तो हर माण्हू जो पंहिंजो पंहिंजो कॉन्सेप्ट आहे, हर माण्हू जो पंहिंजो पंहिंजो नज़रियो आहे। ऐं तव्हांजी नज़र में ज़िंदगी छा आहे? ऐं ज़िंदगी मुंहिंजी नज़र में त मां चवंदो आहियां ज़िंदगी हिकु अखि छिंभ, बसि हीअ अखि छिंभियूं त इहा ज़िंदगी आहे। ऐं उन खां पोइ ज़िंदगी जी ख़बर न आहे त ज़िंदगी आहे या न आहे। सो 02135121764 टेलीफोन नंबर आहे, हिन नंबर खे कंहिं डायल कयो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे? शाहजेब फ्रॉम घोटकी। शाहजेब फ्राम घोटकी। कहिड़ा हाल आहिनि शाहजेब? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो सर? मां बिल्कुलु ठीकु आहियां, अल्हम्दुलिल्लाह सभु सेठ। घोटकीअ जा पेड़ा छो मशहूरु आहिनि? बस सर, घोटकी जे पेड़नि में माशाल्लाह पंहिंजो ई हिकिड़ो रंग आहे, पंहिंजो ई जेको ख़ुशूसियत आहे। ॻाढ़े कलर जा हूंदा आहिनि? जी सर। कहिड़े कलर जा हूंदा आहिनि घोटकी जा पेड़ा? सर हाफ जेके ये हेरा वग़ैरह थींदा आहिनि ईअं हा, ज़बरदस्त। फिका हूंदा आहिनि? जी सर, ॾाढा मिठा आहिनि। ॾाढा मिठा आहिनि? जी सर। रंग जा फिका आहिनि, हूअं मिठा आहिनि? जी सर, ॾाढा मिठा आहिनि। ॾाढा मिठा आहिनि? जी जी सर। अंब खां बि मिठा आहिनि? अंब त सर उन जे अॻियां कुझु बि न आहे। हल, तो तूं छा कंदो आहे मिठा? सर मां BBA डिपार्टमेंट जो स्टूडेंट आहियां, 3rd ईयर जो। अच्छा, मीडिया जो? न सर, BBA डिपार्टमेंट, BDA बैचलर ऑफ बिजनेस एडमिनिस्ट्रेशन। अच्छा अच्छा अच्छा, BDA जो। ठीकु है ठीक है। किथे किथे पढ़ंदा आहियो? सर मां सालू घोटकी कैंपस में। अच्छा, वेरी गुड। शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो? जी सर, डेली ॾिसंदा आहियूं। कीअं लॻंदो आहे? सर तमामु बहितरीनु, तमामु सुठो कमु आहे सर। सुठो कमु आहे? जी सर। अच्छा, चलो। तव्हां कहिड़ो बिज़नेस कंदो तव्हां आफ्टर एजुकेशन? सर मां का जॉब कंदुसि। कहिड़ी जॉब कंदो? जॉब कहिड़ी जॉब कंदो? सर बैंकिंग में मुंहिंजो शौक़ु आहे। बैंकिंग वारे पासे वेंदा? सुबुह 9 बजे खां वठी शाम ताईं 5 बजे ताईं बैंक में हूंदा? सर को मसइलो न आहे सर, जॉब हूंदी त हर शइ थींदी। चलो, वेरी गुड, ज़बरदस्त। को गानो शानो ॿुधाए, को गीत ॿुधाए? जी सर जी, गानो ॿुधाईंदासीं। हाज़ुर सर गानो डेडिकेट कंदासीं मुनवर शाह जेको सर हींअर ई वफ़ात करे वियो। हा, साईं मुनवर शाह साहब जेको तकरार ड्रामे में शामिर जे नाले सां मशहूरु हो। ॾाढो ॾाढो ज़बरदस्त माण्हू हो साईं मुनवर शाह साहब। उनखे तव्हां ट्रिब्यूट कंदा, ॿुधायो। जी सर। चङो बिटाई हलां थो, चङो बिटाई हलां थो, हलां थो, हलां थो, चङो बिटाई हलां थो। टीवी जो आवाज़ बंद कर दोस्त, टीवी जो आवाज़ बंद कर। सर तव्हांजो शो हले थो? जान तो मुंहिंजो शो हले थो, टीवी जो आवाज़ बंद कर न, शो टीवी ते पियो हले। जी सर। हल हाणे अॻिते कर, कंटिन्यू कर। मां तुंहिंजो एहसान विसारियां, सो नामुमकिन आहे साईं, तूं त दिया जो आदर आहीं, रहंदी तुंहिंजी सार सदाईं, चङो बिटाई हलां थो। वाह साईं वाह, वाह साईं वाह। कुर्ब साईं कुर्ब। साईं इहो प्ले कंदो त महिरबानी थींदी सर। इहो साईं असां वटि हूंदो त प्ले कंदासीं, ॾिसूं था। ठीकु आहे, थैंक यू वेरी मच दादा, वॾी महिरबानियूं। ऐं हक़ीक़त आहे साईं मुनवर शाह साहब केरु सॾाए, ऐं साईं मुनवर शाह साहब जहिड़ा माण्हू घटि ई हूंदा आहिनि जेके इंसान दोस्त हुजे माण्हू, सो इंसान दोस्त माण्हू हो। ऐं कुझु ई वक़्तु थियो आहे हाणे फ्लड में मुंहिंजो हूअं फ़ोन वोन ते ॻाल्हि ॿोल हूंदी, पर जॾहिं फ्लड आयो त दादू में मां 2-3 दफ़ा मुंहिंजो चकर लॻो। दादू में मेडिकल कैंप लॻायोसीं असां, ऐं काफ़ी माण्हुनि जी हेल्प जे लाइ वियुसि। त साईं मुनवर शाह साहब वीचारो अॻियां हूंदो,
चाहे वो आर्टिस्ट हुजनि चाहे कहिड़ो बि ग़रीब गुरबो न ॾींदो त साईं मुनवर शाह साहिबु मदद में हेल्पिंग में अॻियां हूंदो। तो अल्लाह साईं मुनवर शाह साहिब खे जन्नत में जायूं ॾिए। बस ज़िंदगी मां चयो न ज़िंदगी इहा ई आहे, अख छिंभ आहे, ख़बर ई न आहे ज़िंदगी। शूट तां वापसि आयो आहे, अची जिम करे वेठो आहे, कैमरामैन ॿुधाए पियो त जिम करे वेठो आहे त मूंखे चई सूर थो थिए। सूर थियण खां पोइ मूंखे चई मूंखे 7 हॉस्पिटल खणी हलो NICVD, त रस्ते में ई साईं जो इंतकाल थी वियो आहे। सो अल्लाह साईं उनजे पोयरनि खे उनजी फैमिली खे सबुर ॾिए ऐं अल्लाह साईं मुनवर शाह साहिब खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। आमीन सुम आमीन। सो वेल अवां जो मोहब्बतूं अवां जो प्यार प्रोग्राम में शामिल 021351211764 टेलीफोन नंबर, इन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो, प्रोग्राम में लाइव शामिल थींदा आहियो, मैसेज जमा कंदा आहियो। राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां उनखे जॉइन करे उन ते मैसेज करे सघो था। इंटरनेट जो थोरो प्रॉब्लम आहे, इन करे तव्हांजा मैसेज घटि पियो पढ़ा, पर मैसेज तव्हांजा मूं ताईं पहुचनि पिया। अख्तर बिरोही जो गज़ल पढ़ी छॾियोसीं, ॾाढो ज़बरदस्त गज़ल अॼु मोकिली, थैंक यू वेरी मच। ऐं काफ़ी दोस्त आहिनि जेके रेगुलर मैसेज कंदा आहिनि, काफ़ी दोस्त आहिनि जेके पहिरियों दफ़ो मैसेज कंदा आहिनि। सो तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। हिकिड़ी कॉल आहे, कॉल वठूं था जी। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। साईं ॿुधायो त सही न, हिते कोन थो आवाज़ अचे जी। हेलो हेलो जी जी साईं केरु? हसनैन खान। हाँ हसनैन खान। हसनैन खान किथां? इस्लामाबाद। कहिड़ा हाल आहिनि हसनैन, ख़ुशि आहीं? जी जी मां ख़ुशि आहियां, तव्हां ॿुधायो? मां ठीकु आहियां। छा कंदो आहे हसनैन खान? पढ़ां थो हाली। छा थो पढ़ी हाली? 9th क्लास। हाली 9th क्लास में पढ़ी थो, पोइ छा कंदे अॻियां हाली? कंप्यूटर जो कोर्स। कंप्यूटर जे कोर्स खां पोइ छा कंदे? इंजीनियर। इंजीनियर थींदे। इंजीनियरिंग खां पोइ छा कंदे? नौकरी कंदुमि। नौकरी कंदे, हलो ठीकु आहे। शो ॾिसंदो आहे मुंहिंजो? न अॼु पहिरियों दफ़ो खोलियो त भलो लॻो मूंखे। भलो लॻो कॉल कई। चलो थैंक यू वेरी टेलीफोन मच। ते कॉल करे करे थकी पिया पोइ मोबाइल तो कई। छा कजे छा कजे छा कजे। अच्छा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, ज़िंदगी तुंहिंजी नज़र में छा आहे हसनैन? ज़िंदगी अलाए मूंखे न। तोखे न आहे ख़बर ज़िंदगी छा आहे? न। ज़िंदगी इहा ई ज़िंदगी आहे जेका तूं ॻाल्हाई पियो मूंसां। ज़िंदगी न हुजे त तूं थोरे ई हुजी हा। हा को गानो ॿुधाए भला पंहिंजे आवाज़ में। गानो बि न ईंदो। गानो बि न ईंदो आहे? न। छा ईंदो आहे मुंहिंजे भाउ खे? हा छा ईंदो अथई? छा मूंखे। चलो ख़्यालु रखिजो पंहिंजो। थैंक यू वेरी मच हसनैन मूंसां गॾु गॾियो फ्राम इस्लामाबाद। थैंक यू वेरी मच अदा तव्हां शो में शामिलु थिया। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, महिरबानियूं ऐं ईअं ई शामिलु थींदा रहंदा कयो। सो मैसेज तरफ़ ईंदासीं। मैसेज भी काफ़ी दोस्तनि आहिनि। आदिल बलोच मूंसां गॾु आहे, आदिल कलोई, नासिर कलोई, थैंक यू वेरी मच अदा, ज़बरदस्त शो, महिरबानी। ज़ुबैर अहमद जरवार लिखियो है तो तेरे सिवा किसी और के कैसे हो सकते हैं हम, तुम खुद ही सोचो कि तेरे जैसा कोई और है क्या। ज़ुबैर अहमद जरवार, सलाम राजा भाई, कैसे हो? आज आपका शो बहुत अच्छा चल रहा है, हमारी फैमिली आपका शो को बहुत एंजॉय कर रही है और आप आज बहुत अच्छे लग रहे हो। आई एम ज़ुबैर अहमद जरवार फ्राम टंडो अलहयार। थैंक यू वेरी मच ज़ुबैर, अवां शो में शामिलु थींदा आहियो, हमेशह सुठो लॻंदो आहे ऐं सच ॾिनो आहे, महिरबानी। ऐं तव्हांजा जेके मैसेज आहिनि उहे राजा मेमन जो पेज आहे भई, उन राजा मेमन जे पेज खे सर्च कंदो फेसबुक ते त उन ते तव्हांजा मैसेज मूं ताईं पहुचनि पिया। सो छा कजे छा कजे छा कजे। ख़ैर प्रोग्राम त हलंदा रहंदा आहिनि। इंसान जेको आहे सो पंहिंजो वक़्तु गुज़ारे वेंदो आहे हिन दुनिया में ऐं हीअ दुनिया उहा दुनिया आहे जेका हिकु स्टोरी वांगुरु आहे असांजी ज़िंदगीअ में, हिकु फिल्म वांगुरु, हिकु ड्रामे वांगुरु। त हर को पंहिंजो पंहिंजो माण्हू किरदारु निभाए पियो ऐं हर कोई पंहिंजे पंहिंजे किरदार सां गॾु गॾु हीअ दुनिया छॾे वेंदो। सो मां इहो ई चवंदो आहियां त पंहिंजे किरदार खे बहितर बणायो ऐं पंहिंजे किरदार खे हीरोज़म वांगुरु हीरो करे तव्हां पेश कयो। छो त हिन हर फिल्म में हर ड्रामे में को न को विलन हूंदो आहे, को न को हीरो हूंदो आहे, को न को किरदारु माण्हू जेके वटि हूंदो आहे। त तव्हां ज़िंदगीअ में पंहिंजो किरदारु अहिड़ो ठाहे वञो जो सुभाणे हिन दुनिया मां माण्हू वञे त इहो ई चए त हा यार माण्हू हीरो हुयो। सो जीअं अॼु असां चऊं पिया साईं मुनवर शाह साहिब जे लाइ त साईं माण्हू हीरो हुयो, पर छो त हुनजा अहिड़ा सुठा कम थियल ऐं एॾो सुठो माण्हू हूंदो, नफ़ीस इंसानु हूंदो। इहा हक़ीक़त आहे त हुन जहिड़ो दोस्त असां अॼु ताईं
मां पंहिंजी ज़िंदगी में कोन ॾिठो आहे। तमामु सुठो दोस्त हूंदो। इन जे बारे में इहो ॿुधाईंदुमि त मां कंडियारे वेंदो हुयुमि पंहिंजे बाबा जी क़बर ते। उतां वापसी में जॾहिं ईंदो हुउमि त मुंहिंजो रस्तो त सिधो हाईवे ईंदो हुयो, पर मां दादू खां फिरी ईंदो हुउमि छो दादू में साईं सां गॾु पकोड़नि ते संबोसनि ते कचहरी थींदी हुई ऐं चांहि ते कचहरी थींदी हुई। सो साईं मुनवर शाह साहिब जूं यादूं असांजी दिलि में आहिनि। अलाह साईं हुननि खे जन्नत में जाइ हुजे। ऐं इहो ई चवंदो आहियां त ज़िंदगी इहा ई आहे भई, ज़िंदगी अॼु आहियूं सुभाणे न हूंदासीं, ख़बर ई न आहे। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। बिस्मिल्लाह, केरु आहे साईं? सेतो साहिब किथां? ख़ैर ख़ैर, किथां पिया ॻाल्हायो? ठारू शाह खां ॻाल्हायो पिया? ठारू शाह वारा ख़ुशि हो न? सभु ख़ुशि? परियां दरबेले वारा ख़ुशि हो न? ओरियां मोलण वारा बि ख़ुशि हो न? मचुर वारा परियां मोलण वारा, परियां मंजठ भोटी बोड़ो आई मुआ गुर। हेलो हाँ सब कुछ लगाते हैं अल्हम्दुलिल्लाह। काॾे गुम थी वे? हाँ मोला कुछ अल्हम्दुलिल्लाह। हाँ साईं छा कंदा आहियो? मां पाण टीचर आहियां प्राइमरी। साईं 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 बिस्मिल्लाह साईं, पेरनि ते हथ। बाबा महिरबानी 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 साईं। किथे टीचर किथे आहियो? बाबा प्राइमरी स्कूल ठारू शाह में कैंपस में। चलो माशाल्लाह माशाल्लाह। शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो? बिल्कुलु शौक़ सां ॾिसंदा आहियूं तव्हांजो शो। साईं साईं महिरबानियूं अखियुनि ते। जी जी अलाह साईं ख़ुशि रखे तव्हां। शौक़ सां ॾिसंदा आहियूं तव्हांजो शो। बिल्कुलु महिरबानी महिरबानी। ज़िंदगी छा आहे तव्हांजी नज़र में साईं? बाबा ज़िंदगी फ़िलसफ़ो आहे, ख़बर न आहे ज़िंदगी कॾहिं आहे कॾहिं न आहे। ज़िंदगी हिकु माना टाइम आहे जेको इन्वेस्ट कंदा आहियूं त ज़िंदगी वेस्ट कयूं था हिते ज़माने में। हा इहो ई टाइम आहे बसि। छा कजे छा कजे छा कजे कजे कुझु कोन कलाम ॿुधायो असांखे। हा कजे कुझु कोन कलाम ॿुधायो हिकिड़ो। हाज़ुर हाज़ुर। तव्हां बि त कलाम ॿुधायो पंहिंजे आवाज़ में। बाबा उस्ताद बुखारी जो कलाम आहे। हा। ज़िंदगी दुनिया सॼी मां उञायल पखी। ढंढ पाणी किथे का त छांव दसियो। बसि इहो हिकिड़ो कलाम ॿुधायो असांखे। कुझु त ईंदा कयो कुझु त ॻाल्हियूं कयो। अदा इहो ॾिसूं था ॾिसूं था। हाज़ुर हाज़ुर हाज़ुर। महिरबानी महिरबानी साईं महिरबानी महिरबानी। कुर्ब लख थोरा साईं। साईं असां सां गॾु रहियो। हलूं था हिकिड़े ख़ूबसूरत गाने तरफ़। प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ फौज़िया सुमरो जो। हो तुंहिंजे कूड़नि कूड़नि वाइदनि ते एतबार कयम छो प्यार कयम छो प्यार कयम तुंहिंजे कूड़नि कूड़नि वाइदनि ते।